PSL में जेका 2 नयूं टीम्स जेका आहे उहो ऐड थियण वञनि पियो। तक़रीबन 6 ऑप्शन्स PCB ॾिना आहिनि। जेका बि नया ओनर्स ईंदा फ्रेंचाइज़ जा उन्हनि वटि 6 ऑप्शन्स आहिनि। ऑप्शन तव्हांखे ख़बर आहिनि, फैसलाबाद, रावलपिंडी ऐं सियालकोट। 2 टीमूं जेका पंजाब मां, हिकिड़ी टीम जो ऑप्शन आहे सिंध मां जंहिंजो नालो हैदराबाद उन्हनि ॾिनो आहे, ऐं मुज़फ़राबाद ऐं गिलगित जो नॉर्दर्न एरिया में नालो ॾिनो आहे। त तव्हांखे छा थो लॻे, कोई ख़बर आहे त कहिड़ियूं 2 नयूं टीम्स थी सघंदियूं? छा कोई टीम सिंध मां थी सघे थी जेको नालो हैदराबाद ॾिनो आहे? थैंक यू सो मच सूरज। ही डिपेंड करे थो त केर टीम वठे थो, उन्हनि खे ऑप्शन ॾिनो वेंदो त हू टीम पिक कनि। हाणे 2 ओनर्स किथां था अचनि? पार्टीज़ कुझु आहिनि जेके कराची मां बि आहिनि, कुझु अहिड़ियूं पार्टीज़ बि आहिनि जेके US बेस्ड आहिनि, बट उन्हनि जो ताल्लुक हैदराबाद सां आहे, त हू इंटरेस्टेड लॻनि था। बट हिन में ॾिसणो इहो पवंदो त छा हू बिड खटींदा या छा हू बिड में जेको आहे नंबर 1 ते ईंदा त हुननि खे टीम मिलंदी। पाकिस्तान सुपर लीग जे CEO इन ॻाल्हि जो ऐलान त कयो आहे त बिड जेका बि हूंदी उहा ऑन कैमरा थींदी ऐं ओपन बिड थींदी, ऐं उन्हनि ओपन बिड में जंहिं 2 ओनर्स वटि राइट्स विया टीम जा उहे डिसाइड कंदा। बट मूंखे हिन में हिकिड़ी ॻाल्हि लॻे थी सूरज, पंहिंजो ओपिनियन ज़रूरु ॾींदमि त ही पाकिस्तान सुपर लीग आहे। हिन में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो एतिरो से हुजणु घुरिजे त अगरि के ओनर्स अची चवनि त असां फैसलाबाद ऐं सियालकोट जो 2 टीमूं था वठूं त उन में PCB जी एतिरी से हुजणु घुरिजे त हू हुननि खे चवे त न, तव्हां हिकु जॻह जूं 2 टीमूं न वठो, 2 टीमूं 2 अलॻि जॻहनि था अचनि, त उहो टूर्नामेंट जे लाइ, उहो कॉम्पिटिशन लाइ ऐं फैंस जे लाइ वधीक बहितर हूंदो।